न्यूज़ में खबर नो सिलसिलो जारी है। मांगी बिरछा खबर ॾिनाल बिरछा में हेस्को पारां खुली कचहरी मुनक़द करे वापडा सारिफ़िन खां शिकायतूं ॿुधियूं वयूं। खुली कचहरी में एससी नवाब शाह, मिठल शेख, एक्सिन टंडो आदम, इख्तियार अहमद मेमण, एसडीओ बिरछा, नज़ाकत अली मेमण, एसडीओ हाला, आसिफ अली गाडी, आरओ टंडो आदम, मोहम्मद अनवर जमाली समेत बे अमले शिरकत कई। खुली कचहरी में हाला बिरछा, टंडो आदम, अगम वसाण, करम खान निज़ामानी, वसी मुराद शाह, ॻोठ शेर खान मलुकाणी, ॻोठ गुलाम मोहम्मद लिगारी ऐं ॿियनि आसपास जे इलाइक़नि मां वॾे अंग में वापडा सारिफ़िन शिरकत करे शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। वापडा सारिफ़िन पारां इन मौक़े ते हेस्को इख्तियारनि आॾो डिटिकेशन, बिजली न हुअण, अण एलानिया लोड शेडिंग, ख़राब थियल ट्रांसफार्मरनि समेत केतिरियूं शिकायतूं कयूं वयूं। इन मौक़े ते अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं। इन मौक़े ते अमलदारनि ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत ते खुली कचहरी मुनक़द करे वापडा सारिफ़िन जा मसइला हल करे रहिया आहियूं। कुझु शिकायतूं फौरी तौर ते हल कयूं पयूं वञनि, जॾहिं त वॾियूं शिकायतूं बि जल्द हल कयूं वेंदियूं। हिननि चयो त खुली कचहरी जो मक़सदु अवाम खे फौरी रिलीफ ॾियणु आहे। हिननि चयो त बिजली चोरी में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं लोड शेडिंग जो सिलसिलो बि ख़त्म करण लाइ भरपूर कोशिशूं वरतियूं वेंदियूं। खुली कचहरी बाबति सही ॼाण न हुअण करे बिरछा समेत आसपास जे इलाइक़नि जा माण्हू बेख़बर हुअण करे तमामु घटि तादाद में खुली कचहरी में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।